साईं मुंहिंजा प्रोग्राम यादुनि जे अहसास में असांखे यादि कयो आहे ॻोठ डाबू समा खां मक़बूल अहमद समें पंहिंजे मामे लियाकत अली समें जी जुदाईअ ते हिन रीत लिखे थो। अॼु न ओताकुन में तालिब तवारीन अॼु न ओताकुन में तालिब तवारीन आधे सी उथी विया मरियो मुंहुं मारीन जेके जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। मक़बूल अहमद लिखे थो त कॾहिं कॾहिं इंसान जी ज़िंदगी जे सफ़र में अहिड़ा त विछोड़ा ईंदा आहिनि जेके इंसान खे मरण घड़ीअ ताईं यादि रहनि था। बक़ौल कंहिं शाइर जे त हज़ारे हूंदा तोसां गॾु मूंखां पोइ हज़ारे हूंदा तोसां गॾु मूंखां पोइ मगर उन हज़ारनि में तोखे मां न मिलंदुसि। असांजी ज़िंदगी जे सफ़र में जॾहिं असांखां असांजा बुज़ुर्ग इंसान असांखां जुदा थी वेंदा आहिनि त असां कंहिं पखी उञायल वांगुरु उञायल ऐं अकेला थी वेंदा आहियूं। साईं मुंहिंजे प्यारे मामा जो ॾिनल प्यार मूंखां मरण घड़ी ताईं विसरी नथो सघे। पर हा भा मोहम्मद ख़ान इहो मायूस ॾींहुं तारीख़ 30/10/2023 ते मुंहिंजे प्यारे मामे जी ज़िंदगी छिनी वरिती ऐं मामा वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो। हा अर्ज़ साहिब मुंहिंजे ॻोठ जूं उहे घटियूं वीरान लॻियूं पियूं आहिनि जितां मुंहिंजे मामा जो गुज़र थींदो हो। बस बकौल भिटाई जे त अॼु पिणु अखिड़ियूं सारियो रुअन सजण खे अॼु पिणु अखिड़ियूं सारियो रुअन सजण खे जानब जे जमाल ॾांहुं ताणीनि थियूं तकड़ियूं जे वहम पिरियां वकड़ियूं तिन उञ अखियुनि न लहे। बस प्यारा जेका मुंहिंजे रब जी रज़ा अलाह ताला मुंहिंजे प्यारे मामा जी क़बर खे नबी पाक जे नूर सां मुनवर फरमाए। आमीन सुम आमीन।